दादू जिला के जोही ब्रांच से निकलने वाले बेगेदरो नहर में ज़रूरी पानी की किल्लत और नहर की सरे नौ खुदाई न होने पर काश्तकार ने 10 किलोमीटर पैदल रैली निकाल के प्रेस क्लब के सामने महकमा इरिगेशन के खिलाफ सख्त नारेबाजी की। उस मौके पर मुजाहिरीन का कहना था कि गुज़श्ता 2 माह से हमारे बेगेदरो नहर में ज़रूरी पानी नहीं दिया जा रहा। रहनुमाई करने वाले आबादगार मजहर चांडियो, अर्ज मोहम्मद खुआरो, सलीम रजा, एम चुट्टल और दीगरों ने वश टीवी न्यूज़ से बात करते हुए कहा कि सीआरडी जी शाख आहे जेका ॾखिण खां उत्तर तरफ़ निकिरे थी, सॼे सिंध पर पाकिस्तान में इहा पहिरों नंबर शाख आहे जेका मथां ई तरफ़ हले थी। सीआरडी डिघी आहे, उन जी का मालिकी कान्हे। उन जो जेको पाणी आहे चूंडियल नुमाइंदा पंहिंजे हिसाब सां उहो पाणी विर्छ करे पाण पीअनि था, चोरी कनि था, ज़ुल्म कनि था, उन खां लिफ्टिंग करे ॿिए हंधि खणनि था पिया। असांजो इहो मुतालबो आहे बेगोदरो शाख जे आबादगारनि जो, अवामी पूरी तहरीक जो, त असांखे पाणी टेल कयो वञे। बेगोदरो शाख जी रीमॉडलिंग करे खाटी कराई वञे ऐं पाणी टेल कयो वञे। जोही बैराज में जेको असांजे हथ सां शाखूं ॿधे बंदि कयूं थियूं वञनि, असांजी 19 मील ते शाख आहे उहा बंदि करे 47 मील ते पाणी कयूं था वञनि। इंजीनियर एसडीओ इन्हनि सॼी मिली भगत आहे, पैसा वठी इहे बंदि कनि था ऐं असांजी शाख में जेके गैर क़ानूनी मशीनूं थियूं हलनि, मांडूल जेके आहिनि के भञी हथ सां आॾ वारनि ज़मींदारनि खे पाणी ॾियनि था, असां पूछड़ी वारनि खे हथ सां सुकाइनि था। जोही ब्रांच में पानी आहे तो इहो पानी असांजे बेगोदरो शाख में पहुचणु घुरिजे ऐं बेगोदरो शाख जे टेल ताईं आख़िर सताणी चांडियनि ताईं ऐं कड़ियो गुलामुल्लाह ताईं इहो पाणी पहुचणु घुरिजे जितां आबादी असांजी थी सघे। जेकॾहिं इहा असांजी आबादी न थी त असांजी जेका पोज़ीशन हींअर हालत बीहंदी उहा इंतिहाई ॾुखी बीहंदी। अलाह न करे जो असांखे ईअं ई जीअं माण्हुनि जे हथां हींअर हथ टंगणा था पवनि ईअं थिए। गचल, लाहौरी, बुग, संगड़ जेके बि आहिनि शाखूं, वो वाटर जेके भी आहिनि उन में पाणी कोन्हे को। असांजो किरोड़नि जो फसल आहे उहो गज़ब थो थियो वञे। जेको पहिरों शुरू में पाणी ॾिनो वियो उन खां बाद में न ॾिनो वियो, उन जो जेको बि ज़िमेदार हूंदो, चीफ इंजीनियर हूंदो, एसडीओ हूंदो, जेके बि आहिनि एसी हूंदो, असां उन्हनि खां फसल वठंदासीं। मतलब थियल फसल असांजो जेको गज़ब तो कयो वञे, छो तो कयो वञे। किसानों ने निगरान सिंध हुकूमत से मुतालबा किया कि जल्द नोटिस लेकर महकमा इरिगेशन के नाअहल अफसरान के खिलाफ कार्रवाई की जाए और हमारे नहर में ज़रूरी पानी पहुंचाया जाए ताकि हम बर वक्त गंदम की खेती कर सकें। कैमरामैन अमन सिंधी के साथ अब्दुल हमीद, वश टीवी न्यूज़, दादू।